हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत कई, अल्लाह जा रसूल मुंहिंजे घर अचो, कुझु खाई वञो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ठीकु आहे मां ईंदुमि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं आया, नबी साईं जॾहिं वापसि वञनि पिया, हज़रत उस्मान साईं जिते जिते नबी साईं पेर रखनि पिया न मिटी में, उहा मिटी खणी हीअं जुदा हिकिड़ो रुमाल वॾो हुयो उन में हीअं विझंदा वञनि पिया, आङुर सां निशान ॾींदा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं जो पोइ ते ॾिठो त हज़रत उस्मान ई हेठि लॻो पियो आहे, वधे थो त नबी साईं मुस्कुराए करे फरमाए, उस्मान छा थो करे? चएसि तव्हांजा पेर मुबारक ॻणियां थो। छा थो ॻणियां? ॾाढा हंधि ॻाल्हायो, तव्हांजा पेर मुबारक ॻणियां थो। चई छो, छाजे करे? चई साईं इन जे करे मां नियत कई हुयमि हुज़ूर मुंहिंजे घर ईंदो, जेतिरा पेर हुज़ूर जा मुंहिंजे घर में अचण जा, जेतिरा ॿाहिरि वञण जा, ओतिरे बदिले में बाना वठी करे अलाह जे राह में आज़ादु कंदुमि, छो त मोहम्मद मुस्तफ़ा उस्मान जे घर आयो आहे। मोहबत इहा सहाबा इकराम खां सिख, सहाबियात खां सिख। हिकिड़ो सहाबी हो वीचारो रंग जो सफ़ा कारो, वार गुंडी, ईअं वीचारो मिसकीन, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमकार करे पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं मोहब्बत फितरी मोहब्बत जे अंदरि आया। अल्लाह जे रसूल फरमायो, फलाणा साहिबी हेॾे तव्हां भॼंदो आहियो? जी लब्बैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जो रसूल सॾु कंदो, तव्हां खोले हदीस जा किताब ॾिसो, साहबा जे लाइ ईद जो ॾिहाड़े खां वधीक हूंदो। यार अल्लाह जे रसूल सॾु कयो, अल्लाह जे रसूल सॾु कयो, हीअं भॼंदा डोड़ंदा पहुचंदा, जी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ॾे हाल वाल निकाह कयो थी? चए न साईं, मुंहिंजा हेॾा भाग भला, न घर न छा, मज़ूर ग़रीब मिसकिन माण्हू, हे फाटल कपिड़ा पिया आहिनि, केरु मूंखे पंहिंजी न्याणी। हर माण्हू जी ख़्वाहिश हूंदी आहे त न्याणी कंहिं सुठी जॻह ते ॾियूं, को चङो माल हुजे, को मतारो माण्हू हुजे, माल वारो हुजे, ज़मीनदार हुजे। ग़रीब खे केरु ॾींदो? ॾींदो को माण्हू ग़रीब खे? बहरहाल न यार रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चए हाणे हीअं करे जेको फिलाणो सहाबी आहे न, इन ॾे तूं मुंहिंजो नियापो खणी वञि, चओ त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलियो आहे, तव्हांजूं ॿ न्याणियूं वेठियूं आहिनि, हिकिड़ी न्याणी सां मुंहिंजो निकाह कराए। या अल्लाह जा रसूल, हाणे ई वञा थो, न चोपल पातई न को छा, वठी भॻो ग़रीब जी अलाह ॿुधी। साहिबी जॾहिं पतो दरवाज़े ते, उहो सहाबी हो, अॻियों बि सहाबी हो, उनखे हुज़ूर जा सलाम ॾिनई ऐं उनखे चई त हीअ ॻाल्हि आहे। उन चयोसि यार हाणे ॻाल्हि इहा आहे, तव्हां 2 मिंट बीहो, मां रुगो घरां थी अचां, मां अलाह जे रसूल जी ख़िदमत में हली सॼी हक़ीक़त ॿुधायां। किताबनि वारनि लिखियो आहे त उन जूं 2 न्याणियूं एॾियूं ख़ूबसूरत हुयूं जो मदीने में ॿी का बि औरत अहिड़ी ख़ूबसूरत न हुई। हाणे हिन वीचारे जा रंग इहो सादो, चप हिन जा डोला, वार हिन जा गुंडी, वीचारे खे घर रहण जे लाइ कोन्हे को, इनखे कीअं मां पंहिंजी न्याणी ॾियां? हुनजो इहो, पर मां साईं जन जी अची ख़िदमत में अर्ज़ु कयां थो। जीअं जो अंदरि वियो त न्याणी पुछा कयोसि, बाबा ख़ैर त आहे? केरु आहे? जीअं थींदो आहे ॿाहिरि दरवाज़े थींदो आहे, अंदरां लेडीज़ पुछंदी आहे, चई बाबा हिकिड़ो आयो अलाह जे रसूल जो साहिबी, नियापो खणी आयो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलियो आहे त पंहिंजी 2 न्याणियुनि मां जा हिकिड़ी न्याणी सां मुंहिंजो निकाह करायो। मां हाणे नबी साईं जी ख़िदमत में वञी ॿुधायां त अलाह जे रसूल मुंहिंजूं न्याणियूं हेॾियूं ख़ूबसूरत आहिनि, वधीक जीअं तव्हांजो फ़ैसिलो। त न्याणी छा थी चएसि, बाबा जेको आयो आहे इनखे न ॾिसो न, जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा मोकिलियो आहे उनखे ॾिसो, मां क़ुर्बान हुज़ूर जी ज़ात तां रहंदमि त मां न, मूंखे क़बूल आहे, हुज़ूर मोकिलियो आहे। इन जे रंग ऐं नसुल खे न ॾिस, इन जे गुंडी वारनि खे न ॾिस, इन जे चपनि खे न ॾिस, इन जे नसब खे न ॾिस। ओ बाबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां जहिड़ियूं हज़ारे ख़रबे न्याणियूं पैगम्बर जे हुकुम जे मथां क़ुर्बान, मां निकाह करण जे लाइ तयारु आहे। तोखे इश्क सिखणो आहे, सहाब ऐं सहाबियात खां सिख त इश्क कीअं कबो आहे। अॼु तो असां हुज़ूर जे हुकुम जी लताड़ कई आहे, अॼु तुंहिंजे असांजे सीने जे अंदरि कलमो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, पर कॾहिं हया आयो इन कलमे जे करे त असां कहिड़ा कहिड़ा कम कयूं था पिया। यार न्याणियुनि सां ज़िनाओ पीउ न करे क़यामत न अचे त ॿियो कॾहिं हिते अलाह जा बाना, ज़मीन आसमान न फाटे, ख़ुदा जो कसम आहे पीउ थी करे पंहिंजी न्याणियुनि सां ज़िना करे थो, कॾहिं ख़ुदा जो अज़ाब असांजे तव्हांजे मथां नाज़िल थींदो? असां नाले जा मुस्लमान वञी करे बचाऊं, पुटु थी करे माउ सां ज़िना करे, कॾहिं ख़ुदा जो अज़ाब अचे? ओ मुसलमानो, पंहिंजी ज़िंदगी हुज़ूर जे तरीक़े जे मुताबिक़ गुज़ारियो, न त उहो ॾियारो परतो न आहे जो आसमान तां ख़ुदा तव्हां असांजे मथां पथरनि जी बारिश वसाए। सट बि न सही सघंदो, अलाह जे अज़ाब जी ज़र्री बि न सही सघंदो। हाणे आयो आहे न हिकिड़े पंहिंजो मुल्क जे अंदरि जॾहिं ज़िलज़िलो, ईअं 3 मिंटनि जे अंदरि सॼे मुल्क जी हस्ती ख़ुदा तबाह बर्बाद करे छॾी आहे। वरी बि तव्हां ऐं असां बचियल आहियूं जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ऐं असांजे लाइ दुआ कई आहे, पर इन जो इहो मक़सदु न आहे हुज़ूर दुआ कई आहे त हाणे असां वतऊं गुनाह कंदा। हुज़ूर सां ज़ुबानी मोहब्बत न कयो,
अमली मोहब्बत कयो। हिकिड़ो महीनो या ॾाढा मोहब्बत न कयो, सॼी ज़िंदगी मोहब्बत कयो। सॼी ज़िंदगी में हिकिड़ो लम्हो बि हुज़ूर जी मोहब्बत खां बग़ैर गुज़ारियो आहे, उहो लम्हो तव्हांजो बेकार आहे, कंहिं बि कम जो न आहे। मोहब्बत तव्हांखे सिखणी आहे, तव्हां अलाह वारनि खां सिखो त कीअं सिखबी आहे। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह असांजे मसलक जो इमाम आहे। मदीने विया, 5 ॾियारा या 6 ॾियारा रहिया। सभु माण्हू इमाम साहब जे शौक़ में चया हाणे मां वधीक न रहंदुमि, तूं मां हे हो सभिनी इलाज मिन थे हो कया। साईं रहो, छो नथा रहो? चए न मां न रहंदुमि। उहो मस्तानो वीचारो आलिम दरवेश, माल बि एॾो वॾो, पहिरें उघाड़े मदीने जी गलियुनि में घुमे थो पियो। कंहिं माण्हू पुछा कयो साईं पहिरें उघाड़े घुमो था? चए इन जे करे मथां हिन घिटी जे कंहिं लम्हे जे अंदरि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुमिया हुजनि, मां चोपल सां उन जॻह जे मथां घुमां, मथां बेअदबी न थी वञे। 6 ॾियारनि खां पुछी मां हलांदो। माण्हुनि ज़ोर कया, इलाज कया, मिनथूं कयूं। इमाम साहब चए थो मां न रहंदुमि, तूं मां हिननि उन्हनि सभिनी। चई ॻाल्हि असल में इहा आहे, अॼु 6हों ॾियारो आहे, मां तक़ाज़ो न कयो आहे, पेशाब ऐं पायखानो न कयो आहे। मां उन शहर में पेशाब ऐं पायखानो कीअं कयां जंहिं शहर में मुहम्मद मुस्तफ़ा रहिया आहिनि? मूंखे हयाउ थो अचे, मां इन जे करे हलियो थो वञा। हूअ दिलि त चवे थी सॼी ज़िंदगी मदीने में रहां। अलाह हर मुसलमान जा भाग भला करे जंहिंखे ख़ुदा मदीने जो मौत अता फ़रमाए। जंहिं इंसान खे मदीने में मौत मिले, इन खां वधीक ॿी का ख़ुशनसीबी आहे? हिकिड़ो ॾींहुं अलाह जे रसूल सां मोहब्बत न कयो, सॼी ज़िंदगी हुज़ूर सां मोहब्बत कयो। अमल कबो इंशाअल्लाह, हुज़ूर जे हुक्म जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारबी। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो ॾाढ़ी रखो, थियो तव्हां बि मुला ॾिसूं ख़बर पए न। साईं मौली साहिब इहा ॻाल्हि ॾुखी करे छॾे, हाणे इहो कमु न कंदासीं। नबी साईं सां मोहब्बत आहे पर ॾाढ़ी न रखंदासीं। हुज़ूर थो चए पटको पायो, तव्हां पायो पटको। हुज़ूर थो पाए हक़ वारनि जो साथ ॾियो, तव्हां ॾियो हक़ वारनि जो साथ। हुज़ूर थो फरमाए तव्हां कूड़ न ॻाल्हायो, तव्हां न ॻाल्हायो कूड़। हुज़ूर झलियो आहे गीबत न कयो, तव्हां न कयो गीबत। हुज़ूर चयो आहे निमाज़ पढ़ो, हज कयो, रोज़ो रखो, ज़कात ॾियो। हुकुमनि ते अमल न कंदासीं। ज़ुबानी मोहब्बत जी दावा करणु इहा ग़लति आहे। अमली मोहब्बत कयो, जीअं पैगम्बर फरमायो आहे उन जे मुताबिक़ सॼी ज़िंदगी गुज़ारियो। पोइ ॾिसो त दुनिया बि तव्हांजी ख़ुदा जन्नत बणाए छॾींदो, आख़िरत बि तव्हांजी अलाह साईं जन्नत बणाईंदो। अलाह खां दुआ आहे अलाह अमल